नाज़रीन बुलेटिन के अॻिते वधाईंदे वाक़े ख़बर ॾींदो वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां ऑपरेशन स्विफ्ट रेटार्ड के 4 साल मुकमिल थियण ते पाक फौज के जबरदस्त भेटा पेश कई वई आहे। ख़बर मांखे ॾियूं पिया हवाई फौज भारत के मुंह तोड़ जवाब ॾिनो। मुल्की सरहदुनि जो हर क़ीमत ते दिफ़ा कयो वेंदो। वज़ीर आज़म ट्वीट जारी कयो आहे। अवांखे ॿुधायूं पिया वज़ीर आज़म शहबाज ऑपरेशन स्विफ्ट रेटार्ड के 4 साल मुकमिल थियण ते पाक फौज के जबरदस्त भेटा पेश कई वई आहे। वज़ीर आज़म जो चवणु आहे त हवाई फौज भारत के मुंह तोड़ जवाब ॾिनो। मुल्की सरहदुनि जो हर क़ीमत ते दिफ़ा कयो वेंदो। बिल्कुल नाज़रीन नवाखे अहम ख़बर का गाकियो त वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां ऑपरेशन स्विफ्ट रेटार्ड के 4 साल मुकमिल थियण ते पाक फौज के जबरदस्त भेटा पेश कई वई आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ ट्वीट कंदे चयो आहे त हवाई फौज भारत के मुंह तोड़ जवाब ॾिनो। मुल्की सरहदुनि जो हर क़ीमत ते दिफ़ा कयो वेंदो। अवांखे अपडेट कयूं त वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां ऑपरेशन स्विफ्ट रेटार्ड के 4 साल मुकमिल थियण ते पाक फौज के जबरदस्त भेटा पेश कई वई आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां ऑपरेशन स्विफ्ट रेटार्ड के 4 साल मुकमिल थियण ते पाक फौज के जबरदस्त भेटा पेश कई वई। वज़ीर आज़म ट्वीट जारी कयो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवणु आहे त हवाई फौज भारत के मुंह तोड़ जवाब ॾिनो। मुल्की सरहदुनि जो हर क़ीमत ते दिफ़ा कयो वेंदो।